तू इत कुजाड़ो थी करे हां तू छा थी समझी त मां हितां हली वेंदस? इहा तुंहिंजी भुल आहे। तो के इन घर मजा निकरणो पवंदो माए। कुछ ॾींहंनि खां पोइ मुंहिंजो पुटु बि हिते अची रहंदो ऐं हिन समूरी जायदाद जो मालिक उहो ई आहे। ये ॻाल्हि सुण, तो जा ये मिखर जेके आहिनि न इत कोन हलंदा। आओ अले किथां जो छोरो कोठे अची असांजे कंध मंद हणंदी हा। चनेसर खान जो अकेलो पुटु आहे जेको हिन मिल्कियत जो मालिक आहे ऐं इहो ख्वाब न हकीकत आहे। हुन छोरे सूथे तो क्या बिन घर मां धिक्का ताबा नहीं कटे में तो मुह जो नालो बि मुमल किने। पंहिंजो ख़ैर घुर माई, ये न तू हितां हली वञे। आय हल हल मुख थी हिन घर मां कढे। ई चवण वारी जो आऊं ये अखियूं न कढी छड्या। अखियूं कढण जी त ख़बर कोने, पर हिक न हिक ॾींहुं अखियूं उघी करे हिन घर मां ज़रूर वेंदी है। तू मुख रोआड़ींदी ए छिती त किन थी आई। तोखे मां न पर वक्त रोआड़ींदो ऐं हिन घर मां भी कढंदो। हिन करे चवाई थी हथ हल्को रख। तू मुखे कुजाड़ो कंदी सुनाए कुजाड़ो कंदी मुखे ऐं तुंहिंजो जीअण जंजाल करे छॾींदस। तो जेड़ी रन जी मूंखे परवाह किने हा जेकी वणे सो कज। अरे हल 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 हितां, मांखे भी तोमां को डप ना है। निकल हल। चङो हाणे हल हल तोखे मुंह में डप कने। अरे हल न हाणे चुप कर। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।